अच्छा सर, अगर मां इन जी ॻाल्हि कयां त जीअं तव्हां चयो त हाणे तक़रीबन साल खां आई गेस 2 साल थिया आहिनि त काफ़ी जेके माण्हुनि में अवेयरनेस अची वई आहे ऐं उन्हनि जे उहे ॼाणनि था त हा हिकु हेल्पलाइन आहे मेडिकल जेके उन सां राब्तो करे सघनि था। छा था भायो त जेके इंटीरियर साइड जेके असां सम्झूं था त जेके माण्हू जिन्हनि वटि इवन फ़ोन बि न आहे या घटि इलाही फ़ोन आहे त उहे त ऑब्वियसली नथा करे सघनि कॉन्टेक्ट। हिकिड़ा उहा बिना फ़ोन वारो अॼुकल्ह जे हिसाब में त मुंहिंजे ख़्याल में परसेंटेज को 5-10% 20% हूंदो। That's true. सो 70-80% त फ़ोन वारा मर्द हुजनि या मायूं हुजनि सभिनी वटि आहे। सो इहा हाणे त 1123 खे कॉल करणु बिल्कुलु ईज़ी आहे ऐं ॿियो वरी छा ख़र्चु कोन्हे को। उहो असांजे ॻोठनि में त मायूं मर्द जेके आहिनि सो कलाक वटि सां चैटिंग कनि ऐं पैकेजिस हलाइनि। सो हे त फ़ाइदे वारी शइ आहे। सो इट कैन बी वेरी इज़ीली यूज़ बाय देम। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त आइडिया आहे। ऐं न मां चवंदमि त असांजी पाकिस्तान सिर्फ़ु सिंध न बट पूरे पाकिस्तान जे लाइ इहो फ़ाइदेमंद आहे। ऐं वरी सां ॻाल्हि असां जेका आहे उहा हिते ज़रूरु पंहिंजो तव्हांखे ॼाणायूं था त इट्स टोटली फ्री ऑफ कॉस्ट। ऐं मां चवंदमि त मुंहिंजो जेको कैमरामैन आहे उहा शॉट्स बि वठनि त कीअं जेके आहिनि असांजा जेके पूरो मां ईअं चवां त स्टाफ या क्रू जेको आहे उहो केतिरी महिनत सां ऐं लगन सां जेको आहे उते कमु करे रहियो आहे। बताएं भी कि जी क्या कर रही हैं आप लोग? जी मैं जो हूँ यहाँ पर एज ए साइकोलॉजिस्ट काम कर रही यार आई मिस्ड योर नेम। हम जो है वो डिफरेंट तरह के नफ्सियाती मसाइल को डील कर रहे होते हैं, चाहे वो डिप्रेशन हो, एंजाइटी हो, एडिक्शन हो, कोई सुसाइडल थॉट हो या किसी भी किस्म का कोई भी ऐसा नफ्सियाती दबाव अगर आप महसूस कर रहे हैं तो आप हमें फ़ोन कर सकते हैं 1123 के ऊपर और आप हमारी सर्विसेज को ले सकते हैं। आपकी क्या क्वालिफिकेशन है? राइट नाउ आई हैव डन माय एमफिल इन क्लिनिकल साइकोलॉजी एंड स्पेशलाइज्ड साइकोलॉजिस्ट। ज़बरदस्त। उन सां गॾु असां वटि मिस्टर बि मौजूदु आहिनि, इन्हनि खां बि ज़रूरु थोरो सो जेको हाल अहवाल कंदासीं। हाँ जी, वालेकुम अस्सलाम। मैं एज अ हेल्थ एडवाइजर इंफॉर्मेशन ऑफिसर हूँ और यूजुअली हमारा काम ये होता है जैसे हमारे पास फर्स्ट टाइम कॉल आती है हम उसको फिल्टर करते हैं और उससे देखते हैं कि इनको साइकोलॉजिस्ट को रेफर करना है या इनको मेडिकल ऑफिसर को रेफर करना है। ओके। उससे सारी हिस्ट्री लेते हैं, उनको रजिस्टर करते हैं और अगर कॉलर दूसरी कॉल पर मसरूफ़ होता है तो हम उनको और डिटेल्ड हिस्ट्री लेते हैं। हमारे पास मेडिकल एल्गोज होते हैं जिसमें हमारे पास टोटली जितनी भी डिजीज़ होती हैं उनके बारे में उनकी एडवाइस लिखी हुई होती है, ट्रीटमेंट लिखा हुआ होता है और उनमें जो टेस्ट रिक्वायर्ड होते हैं वो लिखे होते हैं। तो हम उनको इंगेज रखते हैं अपने साथ ताकि वो ऐसा ना समझे कि हमें कोई टाइम नहीं दिया जा रहा है। हम लोग कॉल फॉरवर्ड कर देते हैं। तो बेसिकली ये ऐसा ज़बरदस्त।